फायरिंग करे मुख्तियार कार के कत्ल करे छडियो। मंगोपीर में ऑपरेशन दौरान हथियारबंदन हद दखलियूं हचाईंदड़ इंतजामिया ते फायरिंग करे ॾिनी। मुख्तियार कार एजाज चांडियो समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी मुख्तियार कार एजाज चांडियो ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम धणी हवाले करे छडियो। इमरान खान खिलाफ फौजदारी कार्रवाई लाइ केस जो रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज के उमाणे छडियो। इलेक्शन कमीशन मूजिब ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिस जो ट्रायल करे रेफरेंस इलेक्शन एक्ट जे सेक्शन 137, 170 ऐं 166 तहत उमाणे वियो। सिंध हाई कोर्ट कराची हैदराबाद में मकानी चूंडू कराइण बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। आईजी सिंध मकानी चूंडुनि लाइ पुलिस फोर्स फ़राहम करण जी ख़ातिरी कराए छॾी। डीजी रेंजर्स पारां रिपोर्ट पेश। इलेक्शन कमिश्नर पारां पुलिस फोर्स जी घटिताई जो मसलो हल थियण जी सूरत में 15 ॾींहं चूंडू कराइण जी ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट जे हुक्म जी भञकड़ी करे तौहीन अदालत न कई वञे। मकानी चूंडू हिक मरहले में नथियूं थी सघनि त मरहले वार कराई वञनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जा रिमार्क्स। अदालत केस में MQM जी धुर बणजण ऐं फौरी तौर ॿुधणी करण वारी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडू कराइण लाइ तयार आहियूं। 45,000 पुलिस एहलकारनि जी ज़रूरत आहे। पुलिस फोर्स जी घटिताई जो मसलो आहे। जीअं ई हल थी वेंदो इलेक्शन कराईंदासीं। सिंध हाई कोर्ट खे ॿुधाए छॾियो आहे मकानी चूंडू तुर्त कराई वेंदियूं। सिंध जे इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान जी ॿुधणीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत कमनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पार्टी सरबराह खे इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पाणी तुर्त निकाल करण ऐं घरनि जी अॾावत वारी रिथा खे जल्द शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में थधि जी शुरूआत थी रही आहे। इमदादी कार्रवाइनि खे तेज़ कयो वञे। मूंखे ख़बर आहे त कंहिं मूं मथां कातलाणो हमलो कयो। असां मुल्क में कानून जी हुक्मरानी चाहियूं था। उमीद आहे त चीफ जस्टिस आज़म सवाती जो केस ॿुधंदो। PTI चेयरमैन इमरान खान PTI जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त ही फ़ैसिलातो वक़्तु आहे मुल्क जे कानून जी बालादस्ती तरफ़ आणणो पवंदो। मुल्क में ख़ुशहाली आणणी आहे त इंसाफ़ जो कानून लागू करणो पवंदो। जेसीं ताईं मुल्क में इंसाफ़ न थींदो तेसीं ताईं पाकिस्तान एशियन टाइगर बणिजी सघंदो। तहरीक इंसाफ़ इमरान खान ते हमले वारे केस जी जांच जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी। जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ जी अपील। PTI पारां सुप्रीम कोर्ट जे लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा रजिस्ट्री में दरख़्वास्तूं जमा करायूं वयूं। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुननि इमरान खान ते कातलाणे हमले, अरशद शरीफ जे क़त्ल ऐं आज़म सवाती जे वीडियो वारे मामले ते जांच लाइ चीफ जस्टिस खे जुडिशल कमीशन जोड़ जी दरख़्वास्त करे छॾी आहे। अमरीकी साज़िश वारे बयानियत खे पुठ ते रखण सां ॻाल्हि ख़तम न थींदी। तव्हांखे जवाब ॾियणो पवंदो। जे बयाने ते सॼे मुल्क में कूड़ ऐं ॾुफेड़ पकड़ियो। जवाब ॾियण खां सवाइ रुगो हथ खणणु काफ़ी न आहे। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो PTI चेयरमैन इमरान नियाज़ी जे बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइमर खे इंटरव्यू ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान पंहिंजो कूड़ ख़ातिर आइनी उहिदनि खां आइन जी भञकड़ी कराई। मुल्की मफ़ादनि सां रांदि खेॾंदड़ फंडड फितने जी ॻाल्हि ॿुधंदड़नि लाइ सवालिया निशान आहे। मुल्क खे तबाह ऐं बर्बाद कंदड़ शख़्स अॼु अमरीकी साज़िश वारे बयानीअ ताईं हथ खणी रहियो आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे धरणे सबब रस्ता बंद हुजण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते आईजी इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इस्लामाबाद में कंटेनर ईअं पिया आहिनि जीअं हालतूं ॿियूं हुजनि। सिटी एंटी राइट्स फोर्स छो नथी ठाही वञे, कंटेनर छो नथा लॻाया वञनि। मोटरवे वफ़ाक़ी सरकार जे मातहत अचे थो, हुकूमत मोटरवे छो नथी खोलराए। इस्लामाबाद जे एहतसाबी अदालत ने रेफरेंस में सागदार जी हाज़िरीअ खां चोट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर अदालत में पेश। एहतसाबी अदालत संदसि हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे असासन जी डी अटैचमेंट ऐं आजो करण वारनि दरख़्वास्तुनि ते जवाब ईंदड़ ॿुधणीअ ते तलब करे वरितो। पीटीआई एमपीए दुआ भुट्टो ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख खां हर महीने 7 लाख रुपया फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। ॿार जी परवरिश लाइ माहवार 5 लाख रुपया घुर्जनि। घर जे ख़र्चनि तोड़े किराए जी मद में 2 लाख धार ॾिना वञनि। दुआ भुट्टो जो मुवाक़िफ़ अदालत हलीम आदिल शेख खे नोटिस जारी करे छॾिया। दोदापुर वेझो हथियार बंदन फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। गोलियुनि जो खाज बणिजी वियल अमीर ज़ादीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। ॻोठ जे कारे जी तकरार तां क़तल कयो वियो आहे। इलाइक़े में चोॿोल। शिकारपुर में फुर जे वाक़े जा सीसीटीवी फुटेज धरती न्यूज़ खे मिली विया। फुटेजिस में हथियारबंदनि खे दुकाननि में दाख़िल थी बिना कंहिं डप जे फुर कंदे ॾिसी सघिजे थो। शिकारपुर में ॾींहं ॾिठे जो हथियारबंद ख़ानगी मोबाइल कंपनीअ मां 10 लाख रुपया फुर करे विया। शहदाद कोट पुलिस जी कार्रवाई। ख़ानगी बैंक जी गाॾी मां 50 लाख रुपया चोरी करे वेंदड़ सिक्योरिटी गार्ड गिरफ़्तार। एसएसपी कंबर सद्दाम ख़ासखेली मूजिब पुलिस ॻुझी इतला ते छापो हणी जवाबदार नसीर सुहाग जी गिरफ़्तारी अमल में आंदी। संदसि कब्ज़े मां चोरी कयल समूरी रक़म बि हथ कई वई आहे।